नाज़रीन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट की लताड़ खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हेड ऑफिस वारो धरणो है। इन हवाले से धरणे में शरीक असां सियासी समाजी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असीं मिहनती शागिर्द ग़रीबनि जा ॿार महिनत 12 कलाक पढ़ी करे असीं इम्तिहान ॾियूं था ऐं हीउ जेको SPC करप्ट इदारो आहे इहो असांजा पेपर चेक करण खां बग़ैर ई रिज़ल्ट आउट थो करे ऐं पंहिंजा नवाज़ी करे 70 ॼणा हिननि CC 24 में पास कया आहिनि ऐं मेरिट जो क़त्ल कयो आहे। असीं 2 महीननि खां एहतजाज कयूं था, हुकूमत खे चऊं था त बाबा नोटिस वठो, छो त पंजाब में जेकॾहिं हिकिड़ो पेपर लीक थिए थो त ॿिए ॾींहं ते हुन चेयरमैन हटाए थो वञे, पर हिते असां सिंधी नौजवान सिंधी शागिर्द 20 सालनि खां रड़ियूं था कयूं त बाबा हिन इदारे में करप्शन आहे, हिनखे सुधारियो। कोर्ट पाण चयो आहे, जेसर साहब चयो त हीउ होलसेल जो दुकान बणिजी वियो आहे, उनजे बावजूद हुकूमत नोटिस नथी वठे। CC 2024 जे हवाले सां मामिलो सिंध हाई कोर्ट में हलंदड़ हुयो, जेको 14 मई ते हुयो। 30 जून ते हुनजो आर्डर निकितो हुनजो रीचेकिंग जे लाइ, जेको 1.5 महीना मामिलो हलियो सिंध हाई कोर्ट में, जंहिंमां ख़बर हुई त कुझु न कुझु हिननि जी गड़बड़ थियल आहे। नतीजनि में उन बुनियादनि ते सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो त जेके पिटिशनर आहिनि उनजी कापी जी रीचेकिंग थींदी, पर इहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका माफ़िया आहे उहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में विया ऐं अधु कलाक जी हेयरिंग में पंहिंजे हक़ में फ़ैसिलो वठी आया। अड़े बाबा हेॾो मसइलो आहे, हेॾा वॾा धरना ॾिना, तव्हां असांजी ॻाल्हि ॿुधो न। असांखे 2 महीना 2.5 महीना थिया आहिनि सरापा एहतजाज आहियूं। इहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका माफ़िया जो इदारो बणिजी चुको आहे उनजे ख़िलाफ़ ही एहतजाज आहे। ऐं जेसीं इंटरव्यू बंदि न कंदा, अॼु हुनजो इंटरव्यू आहे, इंटरव्यू हिते न अथनि, कराची अथनि। असांजो मुतालबो सादो ऐं सिंपल आहे, इन में का बि वॾो लाजिक न आहे त जेके 70 हिन पास कया आहिनि शागिर्द, उनजा ई पेपर चेक कयो। जेकर असांजा पेपर तव्हां चेक नथा कयो, उनजा पेपर चेक कयो, सॼो मामिलो करप्शन जो ज़ाहिर थी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां, SPSC सिंध पब्लिक सर्विस कमीशन कहिड़ा बि टैक्टिक्स करे FCC का ऑर्डर कराए, कुझु बि कराए, असां शागिर्दनि खे सप्रेस करणु चाहे पई। असां इहो पैगाम था ॾियूं, सिंध जो शऊर, सिंध जो पढ़ियल लिखियल शागिर्द हाणे उन्हनि जी बर्दाश्त न कंदो। सिंध में इहो वाज़े पैगाम ॾिए पियो त हाणे ख़ामोशी रहंदी ई कोन। हाणे असां ही प्रोटेस्ट असांजो आहे, उन सां गॾोगॾु असांजी कैंप हलंदी, जंहिंमें असां हिते वेही रहंदासीं, हिते असां पंहिंजी पढ़ाई कंदासीं, हिते पंहिंजी CSA जी तयारी कंदासीं, हिते अवेयरनेस कैंपेन हलाईंदासीं, हिते शागिर्दनि खे घुराईंदासीं, अचो तव्हांखे पढ़ायूं। असां सिंध जे शऊर खे इहो ॿुधाइण था चाहियूं त हाणे जेंसी मूवमेंट जे अगरि वेट पिया कनि था, असां वेठा आहियूं। हाणे हिते वेंदासीं, शागिर्द ख़ाली पर्चो आउट थियण ते इंडिया में रोडनि ते अची विया। असां वटि त सरासर ज़ुल्म आहे। जेके हाणे इंटरव्यू कंडक्ट कया वञनि था, इहे कैंसिल कया वञनि, छो जो हाई कोर्ट असांजो मुतालबो मञी चुकी आहे त हिननि मैसेज स्किल ते करप्शन कई आहे ऐं जेका ही सोसाइटी में ॾफेड़ या क्योस पैदा करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे त इंटरव्यू जेको हाणे हिननि रखिया आहिनि, इहे नाजाइज़ आहिनि, इलीगल आहिनि ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। असां इहो चाहियूं था त जेसिताईं इंटरव्यू कैंसिल न कया वेंदा, असां ये कैंप ख़त्म न कंदासीं। रिसेंटली आउं केडर इंजीनियरिंग में टॉप कयो, हिकिड़ी सीट हुई, हिकिड़ी सीट ते आउं टॉप कयो, टॉप 3 ते आउं आयुसि स्कोर में। उनजे बावजूद में मूंखे इंटरव्यू में फेल करे 6 नंबर वारे खे हिननि एलोकेट कयो। हल ठीकु आहे, हिननि जी नज़र में जेकर आउं कॉम्पिटेंट न हुउसि, छा पहिरें नंबर वारो जेको स्कोर जो हुयो, 2 नंबर वारो जेको स्कोर वारो, छा उहे बि कॉम्पिटेंट न हुया? SPSC में हिकिड़ी माफ़िया वेठी आहे जेका मुसलसिल सालनि खां वठी मुख़्तलिफ़ एग्ज़ाम में, चाहे उहे CC जा इम्तिहान हुजनि, चाहे उहे 1 पेपर हुजे, लेक्चरार जो हुजनि, उन्हनि में ही पैसनि ते सिफारिश ते उन्हनि खे एलोकेशन कई थी वञे, उन्हनि जी रिक्रूटमेंट कई थी वञे। तव्हां मूंखे ॿुधायो, जेको लेक्चरार पैसनि ते ईंदो, सिफारिश ते ईंदो, उहो छा वञी पढ़ाईंदो? इन्हनि जेकी 7-8 हज़ार लेक्चरार खया आहिनि, आउं चैलेंज कयां थो 8 हज़ार लेक्चरार जेके SPSC खया आहिनि, उन मां 2000 अंग्रेजी में उहे एप्लीकेशन लिखी ॾेखारनि। असां हिननि खे मञींदासीं, हिननि मेरिट कई आहे। तो सिंध पब्लिक सर्विस जंहिंखे पाण सिंध दुश्मन सर्विस चऊं अॼु खां पोइ, उहे ई नौजवान उहे आहिनि जिन पघर कढी कमाए, उन्हनि जे बचनि वॾनि कमाए, उन्हनि जूं ज़मीनियूं खपाए, मेणबतनि हेठां ई पढ़िया। अॼु उन्हनि सां इहो ज़ुल्म आहे त सिंध पब्लिक सर्विस में का नौकिरी न आहे। नौकिरियुनि जा वॾा वॾा लेख अचनि था टीवियुनि ते, इलेक्ट्रॉनिक ते, अख़बार ते, पर वरी बि अवाम असांजी ॾिसो पिया पोयां ईअं ई ग़रीब वेठा आहिनि। त ज़ुल्फ़कार जूनियर साहब जो हुकुम हुयो, असां उन हुकुम तहत अॼु खां पोइ सिंध पब्लिक सर्विस जे जेको बि ख़िलाफ़ हूंदो उन सां गॾु वेहंदासीं। हिकु दफ़ो ॿीहर रोडनि ते अचण जो मतिलबु आहे हुकूमत खे वार्निंग आहे। बार बार अचूं पिया हुकूमत अघूर निंड पई आहे, असांखे ख़बर आहे त हुकूमत कुझु कोन पई करे, पर उनजे बावजूदि अचण जो मतिलबु इहो आहे त वार्निंग था ॾियो हिननि खे त हिन मामले खे सफ़ा घणो गरम थियण खां पहिरियां ई मसइलो हल कयो। बाबा, सिंध पब्लिक सर्विस कमीशन केतिरो हाजी डिपार्टमेंट आहे, सभिनी खे ख़बर न आहे। हिन इदारे में केतिरनि नौजवाननि जा ख्वाब टोड़िया विया आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे। सुप्रीम कोर्ट मञो, हाई कोर्ट मञो, बाबा असां तव्हांखे हिते बीठल शागिर्दनि जो एग्ज़ाम्पल ॾेई सघूं था। 4-4 दफ़ा इम्तिहान पास करण खां बावजूदि उन्हनि खे नौकरी नथी मिले। असां सम्झूं था हिन मामले ते सीरियस थियणु घुरिजे। शागिर्द वीचारा त 6 महीननि खां रोड ते आहिनि, तव्हां बि ॾिसो था, असां बि ॾिसूं था। हाणे इशू इहो आहे त जेकॾहिं रियलिस्टिक नज़र सां ॾिसजे त मामिलो हिन ऑफिस जो रहियो ई न आहे। हाणे मामिलो वञी रहियो आहे असांजो कोर्ट जो।
ठीकु आहे न। हाणे कोर्ट में हिकिड़े कोर्ट ऑर्डर कयो आहे, उन में फेवर मिली आहे ॿारनि खे, वरी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जेको आहे उन ऑर्डर खे सस्पेंड कयो आहे। ज़रूरु उन जा के ग्राउंड्स हूंदा, पर मां सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं रखंदुसि तव्हांजे वसात सां त उन्हनि फाज़िल जज साहबनि लाइ जिन वटि इन्हनि ॿारनि जो केस आहे, उन्हनि खे मां हथ ॿधी मुदबाना इहा गुज़ारिश कंदुसि त जस्टिस कार्नेल्स थी जो, जस्टिस राणा भगवान दास थी जो, दुराब पटेल थी जो, नासिर असलम ज़ाहिद थी जो, रहमत हुसैन जाफ़री थी जो। लतीफ़ सरकार जो बैत आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। बाबा जॾहिं खां वठी ही इदारा ठहिया आहिनि, मेरिटोक्रेसी जेका आहे उहा यर्गमाल आहे। 2004 खां वठी जेके बि नौकरियूं आयूं उन्हनि में पंहिंजा नवाज़ी ऐं पैसनि ते पास थिया, उन्हनि जूं इंक्वायरियूं एंटी करप्शन में हलियूं, पर खड़ियल कुझु बि न निकितो। 2004 जी ॻाल्हि थो कयां आहियां मां। अॻिते हली पोइ एग्ज़ाम वरिता, 2013 जो मां पाण एस्पेरेंट आहियां, मां एग्ज़ाम ॾिनो, उन खे नल वाइड कयो वियो, वरी री एग्ज़ाम कयो, उहो असांखे इंटरव्यू में राय छॾियो। बहरहाल मक़सदु ॻाल्हि करण जो इहो आहे त पोइ ग़रीब जो ॿारु, असां इहे मिसालूं ॿुधियूं आहिनि त उन्हनि जूं माइरूं रिलियूं सिबी पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारी, उहो रिटायरमेंट थिया किथां एजुकेशन जे डिपार्टमेंट मां एज़ अ डायरेक्टर थी, उन्हनि खे नौकरियूं मिलनि थियूं। हाणे जॾहिं नौकिरी रुगो सेल ऐं परचेज़ लॻी पई आहे, वॾेरे खे थी मिले, कंहिं ग़रीब जे ॿार खे नथी मिले, त ही आम ही यंग असांजा जनरेशन ही रोडनि ते निकिरिया आहिनि। सरापा एहतजाज बणियल मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां त साल 2024 ऐं साल 2025 जा जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा नतीजा आहिनि उहे फौरी तौर ते रद्द करे ॿीहर नौकरियुनि लाइ इम्तिहान वरिता वञनि त जीअं मेरिट ते ईंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे नौकरी मिली सघनि। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।